आम खबरनात समाप्त ॾींदालूं त सुप्रीम कोर्ट तरफ़ां तहरीक इंसाफ़ के बेट जो निशान अलॉट करण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त इंट्रा पार्टी चूंडुनि जो असल रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सारे मार्क्स ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जे कम में मुदाख़लत न कंदी। डिस्ट्रिक्ट जज अदलिया जे मातहत हूंदा आहिनि। इलेक्शन कमीशन हिकु अलॻि इदारो आहे। छा इलेक्शन कमीशन पंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो अचण ते सरेंडर करे छॾे? सियासी पार्टियुनि खे रेगुलेट करण ऐं मुनसिफ़ाणियूं चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। आइन तहत क़ाइमु कयल इलेक्शन कमीशन आइन तहत ई पंहिंजा अख़्तियार इस्तेमाल कंदी। अदालत के आइनी इदारे जो कम पाण नाहे कंदी। अहम खबरनात समाज सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट तरफ़ां तहरीक इंसाफ़ के बैट जो निशान अलॉट करण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ते इंट्रा पार्टी चूंडुनि जो असल रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सारे मार्क्स ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जे कम में मुदाख़लत न कंदी। डिस्ट्रिक्ट जज अदलिया जे मातहत हूंदा आहिनि। इलेक्शन कमीशन अलॻि इदारो आहे। छा इलेक्शन कमीशन पंहिंजे ख़िलाफ़ जेको आहे फ़ैसिलो अचण ते सरेंडर करे छॾे? सियासी पार्टियुनि खे रेगुलेट करण ऐं मुनसिफ़ाणियूं चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। आइन तहत क़ाइमु कयल इलेक्शन कमीशन आइन तहत ई पंहिंजा अख़्तियार इस्तेमाल कंदी। अदालत के आइनी इदारे जो कम पाण न कंदी।